द सिंधुवर्ल्ड.com की पेशकश। सिंधी अखर खजानो 149। अॼु जा सिंधी अखर आहिनि बेमुड़सी या बेजालो ॿिनि जालनि वारो, घणियूं शादियूं, उपसमुंड, खारी या नोड़ीअ जो फाहो, मत अभिमानी, मज़हबी, हठ धर्मी या कटर, ॿिभाषी ॿिनि ॿोलियुनि में बेज़बानो, साॻिए अर्थ वारा अंग्रेजी ऐं हिंदी अखर। पहाको आहे ॿिनि ज़ालुनि जो घर मतिलबु बेजालो, तंहिंजो मसाणनि में घर। हिक ई वक़्त ते हिक खां वधीक ज़ालूं करणु मतिलबु घणियूं शादियूं करण जी हिंदू समाज में मनाही आहे। बंगाल जी खाड़ीअ में मौजूदु अंडमान ॿेट में अंग्रेजी राज जे समय केतिरनि ई देश ते जान फिदा करण वारनि खे फाहे ते चाढ़ियो वियो हुओ। टीम TSW जी सिंधी भाषा वाधारे जी कोशिशुनि में सहयोग ॾियण लाइ तव्हां बेहद घटि ख़र्च ते हिकु वीडियो स्पॉन्सर करे सघो था। मत अभिमानी शख़्स पंहिंजे धर्म या मत बाबति कट थी समाज में निफ़ाक़ आणे थो। सिंधी वेबसाइट www.thesindhuworld.com हिकु ॿिभाषी वेबसाइट आहे। सिंधियत सुहिणी रहे।